ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुहैब शेख। घारो सिंध कल्चरल फोरम तरफ़ां नाले वारे समाज जे अॻुवान अब्दुल क़ादिर थहीम जी 27वीं वरसी मल्हाई वई। उन मौक़े ते मुहक़क़नि ख़िताब कंदे संदसि ज़िंदगीअ ते रोशनी विधी। साईं अब्दुल क़ादिर उर्फ़ कंडू थहीम 4 मई 1942 धारे ॻोठ मोरियो थहीम में पैदा थिया, जेको मौजूद में नेशनल हाईवे बस स्टॉप ते वाक़िअ हो। पाण तालीम जी शुरूआत मदरसे खां कई। वधीक तालीम मौजूद ॻोठ हाजी नूर मोहम्मद थहीम में क़ाइम मुला स्कूल बराद थहीम मां हासिल कयाई, जंहिंखे सिंध गवर्नमेंट 1954 धारे प्राइमरी स्कूल बराद थहीम जो दर्जो ॾिनो, जंहिंमां पाण 6 दर्जा पास कयाऊं। संदसि सीरत में पाण सादगी ऐं सचाई पसंद, सौम सलवात जा पाबंद हुजण, पंहिंजनि ऐं परावनि जा क़दुरदान, घर ऐं पाड़े वारनि सां सुठो सलूक कंदड़, माउ ऐं पीउ, ॿार बचनि, भाउरनि बिरादरनि सां शफ़क़त भरियो रवैयो रखणु ऐं ॾुख ऐं रंज जे वक़्तु सब्र ऐं दरगुज़र खां कमु वठंदड़, पंहिंजी ख़ुशियुनि ऐं ॿियनि खे शरीक कंदड़, ॾुखियलनि जी मददगार, बेवाह ऐं यतीमनि जा हमदर्द, खेती ऐं कारोबार सां चाह रखंदड़, वॾा महिमान नवाज़, ग़रीबी यार, क़ुर्बानी ऐं ईसार सां जा पेकार हुआ। संदसि तामीरी किरदार, संदसि बहितरीन सियासी ऐं समाजी किरदार सबबि असांजो ॻोठ तालीम, रोज़गार ऐं शऊरी तौर ते ॿियनि खां घणो अॻु आहे। संदनि दूरअंदेशी ऐं तदबीर जे बदौलत क़बाइली वेड़, घरूई रंजिशूं आहिस्ता आहिस्ता दोस्ती में बदिलिजी रहियूं आहिनि। अॼु संदनि 27वीं वरसी ते असां सभु हिते गॾु थिया आहियूं। सन मौक़े ते सिंध कल्चरल फोरम जे सदर सादिक अली लाखो, मुहर्रम अली पंवर, शरीफ जाखरो, मुनीर अहमद मेमून, डिप्टी डायरेक्टर NCHD ठट्टा मोहतरम गुलाम नबी ज़ौर, डिप्टी डायरेक्टर NCHD सहजावल, सीनियर सहाफ़ी मुख्तियार लाशारी, कामरेड अमीर बख्श थहीम, सीनियर उस्ताद साईं हाजी गुल मोहम्मद पलीजो ऐं ॿियनि शिरकत कई। संदन ज़िंदगीअ ते रोशनी विधी।